शाने मुस्तफ़ा अज़मते मुस्तफ़ा, शाने सहाबा अज़मते सहाबा, शाने अहले बैत, शाने औलिया अल्लाह। सय्यिदुल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व औलादिहि व अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फी मक़ामिन आखर व सलात इन्नल वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अला बनातिकुम औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वक़ाल अल्लाहु तबारक व तआला युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला नफ्सिक व ज़िनत अर्शिक व मिदाद कलिमातिक व अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदन दमकता रहे तेरे रोज़े, सलामत रहे तेरे रोज़े की जाली, ज़मीं में ली नहीं होती गुलामों का कफन मेला नहीं होता। अर्शन मथे अरबी उलाब कमाली, सारो जहां रोशन जमाली, वसफू सजन जू सब सुठियों हसमत जमीउ के साली, मोमिनो गॾिजी पढ़ो
चंद्र चवाए सचो जे गुरो न भाई आरे आरियो आहान जेठो सिज चंद्र तारा कतियो तन खा ताबत खो वाजिब उतराव गोट मोहम्मद हारून मुवेरी गिरदो नवाजा दोस्तों मुसलमान भैरो रब पाक जा तवा सां मोहम्मद इसाक तरफ खां पंहिंजे न्याणीअ जे रूह जे ईसाले सवाब ख़ातिर हिन ख़ैरात फी सबीलिल्लाह जे मौके ते इन अजीम शान कॉन्फ्रेंस में रब साईं तव्हां सां के घुराए करे कुरान पाक जो दीदार भी करायो आहे ऐं कुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। स्टेज ते काफ़ी बुज़ुर्ग सगोरा मुअज़्ज़िज़ीन वॾड़ा मौजूद आहिनि। मां जन जन बि हिन प्रोग्राम जे इनेकाद में मेहनत कावश कई आहे। अल्लाह साईं उन्हनि समूरनि जे इन कावश के मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। मां उन्हनि समूरनि खे दिल जे गहराइनि सां लख लख बाद मुबारकबाद भी पेश कयां थो। जेके वीचारा इन थधिड़ीअ वारे मौसम में पंहिंजा घर घाट बचड़ा ॿार ये वीचारो मजदूर तबको हारी तबको जेके ॾींहं जो सॼो जी मेहनतूं कनि कमाइनि के ज़मीन ते के दुकाननि ते के रेड़नि ते जेके जेके वीचारा ग़रीब मिसकीन कमाइनि था वरी हे क़ुरान जे मोहब्बत में आका से जे मोहब्बत में हिन जाइ ते आया इंशाअल्लाह अल्लाह उन्हनि जे अचण खे बि क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। क्योंकि न्याणीअ जे रूह जे ईसाले सवाब जे लाइ प्रोग्राम रखियल आहे। मुंहिंजी दिलि चवे थी त अव्हां जे साम्हूं बि कुझु न्याणीअ जी अज़मत न्याणीअ जे मक़ाम ते बयानु कयां। लाइट पाण जे कर के आवाज़ मुझे भरा औलाद अल्लाह साईं जी नेमत या पुटड़ो भी अल्लाह साईं जी नेमत या अल्लाह साईं जी बाज या पर न्याणी नेमत भी आहे त रब जे तरफ खां बाने जे लाइ तोहफ़ो भी आहे। कुरान पाक में जॾहिं औलाद जो ज़िक्र थो निकिरे त रब पाक अवल न्याणी जो बयान कयो यहबुल लिमन यशाउ इनासा अवल न्याणी पहुचे व यहबुल लिमन यशाउ ज़ुकूरा। अल्लाह पहिरियों न्याणीअ जो बयान कयो पोइ पुट जो बयान कयो तोखे मूंखे सम्झायई त न्याणीअ जो मक़ाम पुट खां हिस्सो भले पुट जो मथे हुजे पर अज़मत न्याणीअ जी। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान था दुनिया वारो दुनिया तमा के पुटन जे जमण ते मुबारक दींदी मित्र माइट पुट जे जमण ते मुबारक दींदई अजीज करीब पुट जे जमण ते मुबारक दींदई पर मां मोहम्मद न्याणीअ जे जमण ते मुबारक ॾिनी थो वञा। महबूबा से फरमायो तो दुनिया वारो दुनिया तवा के पुटन जे जमण ते मुबारक दींदी पर मां मोहम्मद तवा के न्याणी जे जमण ते मुबारक ॾिनी थो वञा। चओ त आका से जे मुबारक खां वधीक भी काई मुबारक न सॼी दुनिया जी मुबारक हिकड़े पासे पर आका से जी मुबारक सुभान अल्लाह। तो न्याणन वारो तवा नसीबन वारा हो जो 1450 साल अग में आका जी मुबारक हले थी क़यामत ताईं हलंदी।
पुत्र जी जमण वारे टेम ते मुबारक मिलंदी पर आका साईं जी त क़यामत ताईं मुबारक हलंदी। मूसा कलीमुल्लाह रब साईं के अर्ज़ कयो, ए मुंहिंजा रब, ज़ाहिरी तुझी निशानी कहिड़ी आहे त तूं कंहिं ते राज़ी थींदो आहे। हर हिक शइ जी निशानी थींदी आहे। ए रब, तुझी निशानी कहिड़ी आहे, कीअं ख़बर पवे त तूं राज़ी थियो आहे। अल्लाह साईं जा अजीब लफ़्ज़ जेके मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां। रब पाक फरमायो मूसा कलीमुल्लाह, मां रब जंहिं ते राज़ी थींदो आहियां तंहिंखे न्याणी अता कंदो। अल्लाह से छा थो फरमाए, मां रब पाक जंहिं ते राज़ी थींदो आहियां तंहिंखे न्याणी अता कंदो आहे। पोइ इहा मुंहिंजे रज़ा जी निशानी आहे। घर में न्याणी ॼावसे माना मां अल्लाह राज़ी आहियां, तॾहिं त हुनखे न्याणीअ जहिड़ी दौलत सां नवाज़ियो। जज़ाकल्लाह। मूसा कलीमुल्लाह जी ॻाल्हि को अर्ज़ कया त हज़रत मूसा कलीमुल्लाह रब करीम खे अर्ज़ कयो, ओ मुंहिंजा रब करीम, तुझे रज़ा जी निशानी कहिड़ी आहे, ख़बर पवे त तूं बाने ते राज़ी थियो आहे। रब फरमायो, मूसा जंहिंखे मां न्याणी ॾींदो आहियां इहा मुंहिंजी निशानी आहे त मां अल्लाह इन ते राज़ी थियो। माना न्याणीअ जे ॼमण ते गम न कजाए, न्याणी जे ॼमण ते ख़ुशी कजाए, छो त अल्लाह जे रज़ा जो सबबु न्याणी आहे। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा, रब करीम जेके ॿ टे न्याणियूं अता कयूं, हे उन महबूब मुस्तफा साईं जो पैगाम ॾिनियूं थो वञा। जे महबूब साईं जी विलादत बासादत रबियुल अव्वल वारे महीने में आ। ओ दुनिया वारो महबूब साईं जे लफ्ज़ मुबारक ते नज़र कयो। फरमाईंदा, जेके रब करीम हिक न्याणी ॾिनी, न्याणीअ जे ॼमण ते कावड़ बि न कई, न्याणी जे ॼमण ते मुंहुं बि न गुजाई, न्याणी जे ॼमण ते रंज बि न थियो, बिस्मिल्लाह करे न्याणीअ खे ख़ुशीअ सां पालई। महबूब साईं जा लफ़्ज़ मुबारक ॿुधायो थो वञा। महबूब फरमायो, मां ज़ामिन आहियां अल्लाह खां जन्नत वठी ॾींदोमांसि। शर्त अक़ीदो तौहीद जो परवाह हक़ न। बेशक ओ मुंहिंजा उम्मतियो, मां मोहम्मद करीम मेरे जो ज़ामिन जेके रब करीम न्याणी अता कयूं, न्याणी जे ॼमण ते गुस्सो न कयो अथई। कुरान पाक में रब करीम हिकिड़ी निशानी ॿुधाई, वइज़ा बुश्शिरा अहदुहुम बिल उन्सा ज़ल्ल वजूहुहु मुस्वद्दन वहुव कज़ीम। मां सदको वञा कुरान पाक तुझे हरफ दे मथां अल्लाह फरमाए, ओ मुंहिंजा महबूब मोहम्मद करीम जी या रब करीम, ओ मुंहिंजा महबूब तो मोहम्मद जे दौर में अहिड़ा बि मौजूद थी जॾहिं ख़बर पवंदी अथनि न्याणी जा या त रंग ई कारो थी वेंदो अथनि। ओ मुंहिंजा महबूब अहिड़ा अथई तो वटि बि, तुझे इर्द गिर्द अथई जिनके ख़बर थी पवे न्याणी जा या तो उन जो रंग। ओ मुसलमानो, न्याणी जे ॼमण ते गम न कंदा कयो, न्याणी जे ॼमण ते दुख न कंदा कयो। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। यार मां कहिड़ा कहिड़ा तव्हांखे मिसाल ॾियां।
हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जे जिंदगी मुबारक ते नजर कर असहाबन सगोर जे जिंदगी मुबारक ते नजर कर उन्होंने पांजे न्याणन सा प्यार किया कयो साया तो के मुखे केड़ो सबक सिखारियो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी बीबी ज़ैनब रज़ी अल्लाह तआला आत्मा साया जो प्यार न्याणन जे प्यार जे लाज़ा तो के एक मिसाल बुधाया जे महबूब से जो वडो न्याणो जे जो नालो अब्दुल्लाह सा अन्ना जंगे बदर वारे ते मते जंगे बदर वारे ते मते महबूब जे मथा कलमो न पड़ो दई अल्लाह तुझी कुदरत सारो मुसलमान जो सरदार न्याणो काफिर जे पासे जो बीठो पर महबूब जे अखलाक ता कुर्बान वना महबूब तवा जो न्याणो आ तवा जी न्याणी उनके दिन अल्लाह ए इस्लाम जो पहिरियों दौर अगे में निकाह तल को अल्लाह से उनके भी कलमे जी दौलत नसीब ओ महबूब तुझे अखलाक हसन जे मता कुर्बान वना जदे हरत अबुल औस गिरफ्तार थियो निचरे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांडे साहबे किराम से मशवरो करे फरमाइंदा ओ साहबियो जेको तवा जो मशवरो जे मां मोहम्मद भी तवा जे मशवरे सालन में सब साहबा चवंदा सही हर एक को फिदो वठी करे कैदी आजाद करदा वनो अल्लाह अकबर यार उन फिदे में उन कीमत में जने महबूब जी डोटड़िया महबूब जी वडी न्याणी बीबी ज़ैनब साइन उन जी न्याणी बीबी उमामा जने पांजे अब्बे के छड़न आई शाखनी आई ओ मुगेरिया गदो नवाज गोठ वाला मुसलमान यार तवज्जो कर तू बे तू मां भी बचन वाला तू मां भी पुटन वाला तू मां भी न्याणन वाला आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी डोटरिया जेके महबूब सैयद पंजे झोल में नगा करायो जेके महबूब मुस्तफा करीम पान प्यार दिनो वो हार खयो थी अचे पंजे अब्बे के छड़ाण जे लाए हार केड़ो जेको बीबी ज़ैनब के मिठड़े मोहम्मद सैयद पान ताज में दिनो हो तमाम वडा बैठा हो पुटड़ा भी पढ़ण वाला बैठा हो न्याणी भी पढ़ण वाला बैठा हो न्याणी आखिरी घड़ी तई भले कुरारी थी वनी पोबी ताज में दिनल अब्बे जी हिक हिक शे संभाले रखंदिया मां उन जो मिसाल दींदो असा जी दादी साण मरहुमा तकरीबन 95 साल जे उम्र में वफात करे वही कुट जा थाम होया कुरान दौर वडा बैठा गिलास वटा थालियों अवा वडी ए अन्या तुजा सांडे रखया थी कुट जा थावा ओ 80 90 95 साल उम्र है कुट जा थावा काडे कंदिया उए लफ्ज तो बुधाइण चाया चहे कुट जा थाव उहे न जेके अब्बे मुके पांजे हथ सा देना हां सदी गुजरी थी वने पर न्याणी अब्बे जी शे संभाले रखे थी अम्मा ज़ैनब महबूब सजी न्याणी पांजे अब्बे जो दिनल हारो केडो न संभालो हुंदो पर मजबूरी वाले ते मते जरे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान ता कन सहाबा जो मशरूआ हर एक पैसा दी दो वने कीमत दी दो वने पांडो पांडो मानो छड़ाई दो वने तेरे महबूब मुस्तफा से जो न्याणो अबुल आस भी गिरफ्तार या कुट न्याणी आई अब्बे के छड़ाण जे लाए माहिया गाल भी कदवा ओ बचड़न वारा पुटन वारा न्याणन वारा अब्बो जरे सफर ते वींदो पुट के गणती हुंदी आ त मां अब्बे के ही शय चइया मिसाल मोबाइल चइया या भलो वगो चवा डबल थोड़ा पोस देवा बूट देवा पुट के सामान जी गणती हुंदी पर न्याणी बेचारी दौड़ भी कंदी मौज भी बनदी खतरा खड़ी रत के जंदियो मुजा अल्लाह मुंडो अब्बो सफर ते भयो ओ मुजा अल्लाह मुंडो अब्बो
सफर ते आयो थी अल्लाह मुझे मिस्कीन अबे जी पारत दी सोच अबे के जेके दुआऊं न्याणियों दी दिया यार पुत्र ही दुआऊं कौन ॾींदो ना केड़ा केड़ा मिसाल तो के बुधाई दो वना ओ दुनिया वारा मां हिकड़ो मिसाल तो के बुधाई तो वना दुनिया जो दस्तूर तहे हर को चुंदो सही दुआ घरो मुखे पुटड़ो थियन हर को चुंदो सही टे चार पुटड़ो थियन दुआ घुरा अल्लाह अकबर बोले मुखे हमरा मुखे वो हमरा याद मां जात जो नालो नखण दुआ मां गोठ जो नालो नखण दुआ शहर जो नालो नखण दुआ पर हमरा जा लफ्ज मुखे डाडा वया मुखे जे पासी साहब दुआ गुर रब करीम टे चार न्यारियों दे तो चवे अब ऐसा दुआ को रब करीम टे चार न्यारियों दे मां चयो मां से दुनिया तक पुटन जे लाए पई थी दुआ घुराए तू त वरी न्याणन जे लाए तो दुआ घुराए लफ्ज केड़ा तो चवे पासी साहब हिकड़ो मां पाण तजरबो कयो केड़ो तो यार तजरबो कयो जे असाने गोद में मां खोड़ माण्हू ॾिठा अबो जन वफात करे वींदो पुट खे अबे जे वसे जी गंदी हुंदी पुट परे बीठो हूंदो ओ सा पासा पयो कंदो पर विछोड़े वारे टेम ते अबे के भाकुर पाइण वारी न्याणी हूंदी अबे जे खट जे हेडो पई फिरंदी काहेडो पई जुमी ॾींदी काहेडो पई जुमी ॾींदी काहेडो पई जुमी ॾींदी का पई पेशानीअ खे चुमंदी का अबे जे तौरीअ खे पई चुमंदी का पई अबे जे गिटन खे पई चुमंदी का अबे जा हथड़ा पई चुमंदी चवे तो मां ॾिठो मां तजरबो कयो न्याणी रोई करे अल्लाह खे मथे मथे चवंदियूं ओ अल्लाह असांजो मिस्कीन बोथो ॾे आयो ओ अल्लाह असांजो गरीब बोथो ॾे आयो चए तो मां दुनिया ॾे निहारियो को बि माण्हू न्याणीअ जे मेर खे न मोटाईंदो को बि माण्हू न्याणीअ जे रोअण खे न मोटाईंदो न्याणीअ जे सुवाल खे न मोटाईंदो चवे तो पत्थर दिल माण्हू बि नेह जे पत्थर दिल माण्हू बि मेर थी वेंदा हो तरह राहिमीना चवे तो मुखे यकीन जॾहिं मां मरी वेंदमि मुंहिंजे मरी वञण खां पोइ मुंहिंजे मथे न्याणी कॾहिं का हेॾो चुमी ॾींदी कॾहिं का हेॾो चुमी ॾींदी रोई करे जॾहिं अल्लाह खे मां गुनाहगार जी पारत कंदी ओ अल्लाह असांजो मिस्कीन रब करीम असांखे शोरो शुरू करे आयो थी रब करीम असांखे यतीम बणाए करे आयो थी मूंखे चवे थो यकीन न्याणीअ जे रोअण जे करे रब करीम मूंखे ज़रूर बख़्शींदो मूंखे यकीन मां तॾहिं तो पे न्याणी जे लाइ दुआऊं घुरायां त जॾहिं न्याणियूं बीही करे हथ न खणी चवंदसि हो अरहमुर राहिमीन मूंसां लेखो अल्लाहु अकबर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जय टेम ते खिदमत में महबूब साईं जी डोकरी आई बीबी उमामा या साईं जी डोकरी भी बीबी उमामा ते नजर कजाए मां फातिमा साण खां बाद अम्मा फातिमा साण जे मोकिलण वारो टाइम मथो शेरे खुदा वेठो अम्मा फातिमा जे निहारे भी पोइ शेरे खुदा रोए थो बीबी फातिमा जी नजर पइजी वई मुंहिंजे हुसैन जो अको रोए थो बीबी फातिमा जी नजर पइजी वई मुंहिंजे हसन जो अको रोए थो पियो हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु खां मां फातिमा पुछो थी करे अली दे खबर छाजे करे तू उदास अली दे खबर छाजे करे रोए थो शेरे खुदा सुलका भरे करे जदो ओ फातिमा तो जेड़ी नेक वक्त औरत मोकलण वारी यारोन तबो मां छा कयां फातिमा तो जेड़ी खिदमत बि केर कंदी तो जेड़ी संभाल मुखे जिंदगी में दुखड़ो न मिलियो तकलीफ न मिली एड़ी पाक दामन औरत मुखे वरी अम्मा फातिमा साण शेरे खुदा रज़ी अल्लाह तआला मुखे हे लोग चया ओ मुझे सुनाली ओ मुझे हुसैन जा पाली
जेका मुंहिंजी वॾी भेण बीबी ज़ैनब उन बीबी ज़ैनब जी न्याणीअ जो नालो उमाया अली जे करे मुंहिंजे भाणे जी सां शादी कंदे जीअं मां ख़िदमत कई मां बच्चा संभालिया मां मुंहिंजी भाणे जी बि उहा ई ख़िदमत कंदई वो लिखियो आहे बुज़ुर्गनि जेकॾहिं बिछड़ा थई न जेकॾहिं तुझी घरवारी वफ़ात करे वञे त वरी बि उन ई खानदान मोकिलिजांइ छो त रत खे वरी बि माटड़ो ईंदो जेका उहा संभालींदी बचा ॿिए खानदान वारी बचा ॿिए खानदान वारी बचा उहे न संभालींदी हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़िदमत आलिया में जॾहिं बीबी मामा वो हार खणी पातिया साईं जी नज़र हार ते पवंदी वई बीबी ख़दीजा याद अची अल्लाहु जीअं जो साईं जी नज़र हार ते पवंदी वई साईं खे पंहिंजी पीरी घरवारी बीबी ख़दीजा याद अची वई सहाबा ॾिसनि था पिया बीबी मामा जे हथ में हार बीबी मामा आका साईं जे छोल मुबारक में बैठी साईं जे नबुवत वारनि नेरनि मुबारक मां लुड़क मुबारक वहंदा फफाज़त अईना रसूलल्लाह आका साईं जे नबुवत वारनि नेरनि मुबारक मां लुड़क मुबारक वहन पिया दाढ़ी मुबारक मां गोड़ो मुबारक हे नेरनि मुबारक आली थिया अको न मामा बो साईं तव्हां जे किरदार जे मथां अखलाक जे मथां हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम साईं तव्हां जी नज़र हार में आ तव्हां रो था किबला न्याणी तव्हां जे झोल में वेठी आहे उन न्याणी जे हथ में हिकिड़ो हार आहे तव्हां हार खे ॾिसो था तव्हां जो अखियूं पयूं थी मींहुं वसाए न चकर जाए महबूब साईं फरमा ओ साहिबियो मां तव्हां खे कुझु ॿियो नथो चई सघां हे मुझो हारो जेको मुझे न्याणीअ खे बीबी ख़दीजा ॾिनो हो हे मुझो वो हारो जेको मां पंहिंजे न्याणीअ खे ॾाज में ॾिनो हो मूंखे न्याणीअ जी गुरबत वारे थी पई मां सम्झां थो मुंहिंजे न्याणीअ जे घर में ॿियो कुझु बि कोन हो पैसा हुजनि हा त पैसा मोकिलिया ॿी का शइ हुजे हा त उहा शइ मोकिलिया मुंहिंजे ज़ैनब वटि ॿियो कुझु बि कोन हो उन ज़ैनब जो मुड़ुस मोहम्मद करीम वटि कए दुआ साईं पुछा कनि था बीबी मामा खां ओ न्याणी मामा ॾे ख़बर हारो कंहिं ॾिनो थी ओ न्याणी ॾे ख़बर हारो कंहिं ॾिनो थी छाजे करे खणी आई आहे बीबी मामा चवे थी नड़ी मामा चवे थी ओ मुंहिंजा पापा मोहम्मद करीम तो भी बचड़न वारो इन मंजर के दर्श बीबी मामा चवे थी ओ मुंहिंजा बाबा मोहम्मद करीम अम्मा मूंखे चयो ॿियो कुझु बि मूं वटि कोन्हे अम्मीअ मूंखे चयो ॿियो कुझु बि मूं वटि कोन्हे मुंहिंजे बाबे मोहम्मद करीम वटि ओ मामा तुंहिंजो बाबो गिरफ़्तार आहे केतिरा दफ़ा मनो कईमांसि मुंहिंजे अबे सां मुक़ाबिलो न कर ॾाढो सम्झायोमांसि मुंहिंजे बाबे सां जहिड़ो न कर पर पोइ बि काफ़िरनि जे पासे ॾांहुं बीही करे बाबे मोहम्मद करीम सां जंग कई अथई बाबे मोहम्मद करीम जो ऐलान अम्मीअ चयो मुंहिंजे अबे खे वञी चओ ॿियो कुझु कोन्हे उहो हार तुंहिंजो ॾिनल पियो आहे बाबा खे चयो वञी हाय हाय अल्लाह अकबर बाबा के वनी चो बाबा असा जे गुरबत वाली जिंदगी में गुजारे था जे तकलीफ वाली जिंदगी में गुजारे था वो कदे भी कंखे न चयो पर अज वो अबुल आस तो मोहम्मद वट गिरफ्तार तो यो हार आहे जेकने कबूल पवे हार रखो असा के अबुल आस ने जडे उन मासूम न्याणीअ आका के चयो बाबा असा जो हार रखो असा के बाबा ने अल्लाह अल्लाह
जड़े उन मासूम न्याणीअ चयो हूंदो ओ बाबा मोहम्मद करीम असांजो हार रख मूंखे पंहिंजो बूढ़े पिछड़े मोहम्मद करीम असांजे नेरनि मामी उठनी पियो साईं फरमाता साहब तव्हांजी जेकॾहिं दिल चवे तव्हांजी जेकॾहिं दिल चवे मां न्याणीअ खां हार न वठो सोच मुंहिंजो न्याणीअ खे हार ॾिनल जीअं तव्हांजो मशवरो हुजे हे मां न्याणीअ जे पार ते मिसाल पोॼां साहबा चवंदा साईं तव्हांजो रोअण असां खां बर्दाश्त न थो थिए साईं अचो ॿिया बि ॾियो सभु लास बि न्याणीअ खे ॾियो साईं नंढी न्याणी अखियुनि मां पाणी वहेसि थो उनजी पोइते पोज़ीशन छा आहे तव्हांखे ख़बर हूंदी तव्हांखे पंहिंजे न्याणीअ जे घर जी ख़बर हूंदी साईं हार भी मोटाए ॾियोसि अबुल आस भी ॾियोसि गुरबत जे करे कुछ वधाए भी ॾियोसि साईं न्याणीअ तव्हांजे न्याणीअ खे तकलीफ़ माना असांजे बच्चनि खे तकलीफ़ अल्लाह अकबर अम्मा फातिमा सन जो भी मिसाल मूंखे याद थो अचे अॼु न्याणीअ जे साले सवा बजे लाइ प्रोग्राम रखियल दिलि थी चवे त फ़क़ति न्याणियुनि जे लिहाज़ सां ॿुधायूं वञा हयाती रही त ज़िक्र मुस्तफ़ा ते भी बयान कबो हयाती रही त मौजज़ात मुस्तफ़ा ते भी बयान कबो हयाती रही त इश्क़ मुस्तफ़ा ते भी बयान कबो हयाती रही अखलाक़ मुस्तफ़ा ते भी बयान कबो अॼु न्याणीअ जो ज़िक्र निकितो आहे त न्याणीअ जे लिहाज़ सां ॿुधायूं वञा अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला पंहिंजे घर में मांगड़ी पचाए करे पंहिंजे शेर खुदा के भी मांगी खाराई पंहिंजे बचड़नि के भी मांगी खाराई बचड़ा भी मांगी खाई मुर्स शेर खुदा भी मांगी खाई उनजे खाइण खां बाद में पाण वाद में गिरह न विधो भाती सभई मानी खाई विया अम्मा फातिमा पाण खाराई पर पाण वाद में गिरह न विधो खातून जन्नत बीबी फातिमा मां तुझे सीरत जे मथां कुर्बान वञा मां तुझे सूरत जे मथां कुर्बान वञा सैयदन सगोरन अहल बैतन सगोरन जी अम्मा फातिमा सैयदन सगोरन जी अम्बड़ जीदल अम्बड़ फातिमा अल्लाह सही चलो तो असांजे घर में चलो उन अम्बड़ फातिमा जी सीरत सुन्नत अपनाइण जी तौफीक अता आमीन अम्मा खातून जन्नत बीबी फातिमा रज़ी अल्लाह ताला पाण मानी न खादिया थावन में बोड़ मानी विझे पई शेर खुदा पुछा फातिमा शेर खुदा पुछान तो करे फातिमा दे खबर मुखे भी मानी नहीं बचन के भी मानी नहीं पर तो पान गिरो न विधवा शादी कदा मानी पई थी थावन में वजे अम्मा फातिमा जे लफ्ज़न ते नजर कर यार तवज्जो कर अजीब लफ्ज़ थी अम्मा फातिमा चले शेर खुदा तू भी पंगे बचन सा गड मानी मुझे दिल थी चवे अजमा भी अबे मोहम्मद करीम संगद मांगी खाई मां त नंदे हुदे भी अबे मोहम्मद करीम संगद मांगी खाई दिया में ओ शेरे खुदा चवे थी मजो मंजर भी याद तेरे बाबो मोहम्मद करीम उन जे झोल में मां वेठी हुदी करे बाबो मोहम्मद करीम गिर भनी करे मां फातिमा के खाराइंदो करे खुदा मुझे अबे के बेको पुटड़ो तो कोने आज मुझे दिल थी चवे तमा आज मुझे दिल थी चवे मां फातिमा सांदी फरमाओ शेरे खुदा आज मुझे दिल थी चवे मां अबे मोहम्मद करीम सा ए गिरा गडो खाई अचा मां तो को तो पूछा क्या जन्नत बीबी फातिमा रज़ी अल्लाह ताला वामनी खड़ी करे पंजे बाबे मोहम्मद वटे आई होगी आका सही भी ॾिठो हूंदो त मुंहिंजे न्याणीअ जे हथ में का शइ
आका आका सही बीर चोंदो मुझे न्याय जे हथ में तो शया हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम न्याय के दिसी करे उठी बीठा हे महबूब तो के मुके न्याय जो मिसाल को समझाए हे तो के मुके महबूब न्याय जो मकाम को समझाए न्यानी दर्द इंदी हुई आका सही उठी भी करे न्याय जो इस्तकबाल कंदा आका सही न्याने जो उठी भी इस्तकबाल पाकर असां जे दर ते न्याणी थी अचे त कावड़ में गाड़ो थी तो वने त जो कुछ न कुछ घुरण आई हुंदी हां असां जो मुसलमान न्याणी दर ते थी अचे त कावड़ में गाड़ो थी तो वने त धीअ कुछ घुरण आई हुंदी मुझा सोना तुझे पर तुझे हयाती जे लाइ मता पुट दुआऊं न घुरंदो हुजे जेका दुआ न्याणी घुरंदी अल्लाह अकबर उन न्याणी ते गले कर जेके न्याणी जे ज़ुबान ते लफ्ज़ हुंदा थी हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम तमा फातिमा आई ओ मुझे न्याणी फातिमा अजो अला यकीन बेटे मते आया साईं उठी भी करे इस्तकबाल भी कर बाबी भी फातिमा जी पेशानी भी चुमन प्या मोटवे मां मोहम्मद हां एक जुमला वाइजर में चवंदो त पाण में अबे अम्मा खो पो अबे अम्मा खो पो पाण में भार ऐं भेनर गॾिजी मानी करे करे खाईंदा कयो अबे अम्मा खो पो पाण में भार ऐं भेनर गॾिजी मानी भी खाईंदा कयो छाजे करे मुझे पंहिंजे लिहाज़ से न में इहा ॻाल्हि ईंदी आहे पाण में गॾिजी खाईंदो तव्हांखे वो दौर यादि अची वेंदो जीअं अबे अम्मा वेल खाईंदा हो तीअं हाणे बि साॻियो ई दौर नजर आई गई कंहिंजे चेहरे में अम्मा जी सूरत नजर आई गई कंहिं भाउ जो मुहांडो अबे सां मिलंदड़ हूंदो कंहिं भेण जो मुहांडो अम्मा सां मिलंदड़ हूंदो ॼण त अबो बि मौजूद आहे अम्मा बि मौजूद आहे अल्लाह जाने दुनिया जे महांगे होटल ते तू मानी खा दुनिया जे महांगे होटल ते तू मानी खा उन मानी में वो मजो न होंदो जेको तोखे अमड़ कच्ची पक्की मानी पोड़प में पचाई खाराई अधु कच्ची अधु पक्की पोड़प हथड़ा डकंदड़ जेके उन तोखे गिरह पचाए ॾिना हूंदा न कच्चो पक्को जेको बोल चढ़ियल हूंदो दुनिया जे इन भाॼीअ मानीअ में वरी कहिड़ो मज़ो हूंदो ई अल्लाहु अकबर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछा था कर ओ मुझी न्याणी फातिमा दे खबर साखणी आया अब्बा मां न्याणी जे दिल चो तो अबे मोहम्मद करीम सद जी मानी खावा बस लगी नंढे होंदे भी तो साईं खादा शहन 70 साल जी अम्मा फातिमा हुई त अमड़ खदीजा रब के प्यारी थी वई ओ मुंजा बाबा मुंजी दे चयो त मां बे मोहम्मद करीम सां गॾु गिरा खाई अचा साईं मुर्गी करे फरमायो फातिमा तुझे बाबे मोहम्मद करीम भी बिन टियन खां वठी मानी कोन खादी हुई पुत्र तुझे अबे भी बिन टियन खां घर में कुछ कोन खादी बस ये खारक जी गड़ी है पानी ते गुजर हो हे अल्लाह तुझे दिल में विधो तो फातिमा पंजे अबे मोहम्मद सा बाटे गिरानिया अम्मा फातिमा पई बियांगल करे ओ मुजा बाबा ये न थींदो जो मां पांजे हथ सां पाण खावा तू पांजे हथ सां पाण खाए पग भी करे आया त जो हे मुजो अंगल मन जाए हाथ मुझो खाई दो मुझो अबो मोहम्मद करीम
ऐं वरी हथो हूंदो मुंहिंजे बाबे मोहम्मद जो उहो गिरो खाईंदी फातिमा। फरमायो पुट अॻ में मां मोहम्मद तुंहिंजो कहिड़ो अंगल मोटायो आहे जो मां हे अंगल मोटाई। ओ पुट फातिमा मां अॻ में मोहम्मद तुंहिंजो कहिड़ो अंगल मोटायो आहे जो हे अंगल मोटाई। फरमाइंदा दुनिया वारो ओ दुनिया वारो तव्हांखे न्याणे जी पारत या हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ज़िंदगी जे पोयनि घरनि में जिंदगी को मोकिलण वारा शेरे खुदा के घुराइंदा शेरे खुदा भी आयो उन क़यामत शेरे खुदा के फरमाइंदा अली चवे तो जी मुंहिंजा वञण वारा दुनिया छॾण वारा ओ अली जी मुंहिंजा इशारो करे फरमाइंदा इन मुंहिंजे फातिमा जी पारत दी अली मुझे न फातिमा जी पारत दी मुझे फातिमा जी पारत दी मुझे फातिमा के न रंजाए जाए मुझे फातिमा के दुखड़ा न दी जाए। अल्लाह अकबर जेकर अब्बे जो प्यार जो न्याय जो भी प्यार जो मां मिसाल बुधाया तेरे महबूब से ये दुनिया शरेया महबूब से के रोजे पाक में आरामी कराया सहाबा जी जो मोटन था प्या अम्मा खातून जन्नत जा लफ्ज लिखा पिया थी पर्दे नो सहाबा के चवे थी तवा चओ था त मुझे बाबे जा आशिक हो तवा जी दिल किए चयो मुझे अब्बे ते मथो मिट्टी विझंदे। अल्लाह अम्मा फातिमा रज़ी अल्लाह तआला अन्हा हे लफ्ज कया तवा चओ था त मुझे बाबे मोहम्मद जा आशिक हो जेकरे तवा सच्चा आशिक हो तवा जी दिल किए चयो मुझे बाबे मोहम्मद करीम ते मिट्टी विझंदे। जो रूह चयो के त बाबे जे मथो मिट्टी विझो कहे साहबे के अम्मा फातिमा जे इन सवाल जो जवाब तो के न हो सवाल जो अम्मा फातिमा के न जो जवाब दे त मिट्टी किया विधि से यो न्याणे जो प्यार अब्बे सा यो अब्बे जो प्यार न्याणे सा हाने तुझे मुझे मथो भी लाज़िम ओ न्याणे वारा मिठे मोहम्मद करीम सैयद ही फरमायो थी तो के मुके इस्लाम केड़ा तो सबक दे सबक है थोड़े जरे शहर में मोटी अचे सक्र नमा मोटी आयो नवाब शाह मोटी आयो शय वठी आयो इस्लाम जे सबकन के पढ़त इस्लाम जा सबक पढ़त इस्लाम न्याणन के इज्जत ए मकाम शाद शरीयत जवे दी शय वठी आया जने घर में बिराए त शुरुआत न्याणन खा कंदो जने घर में बिराए त शुरुआत न्याणन खा कंदो कर पुटन के बाद में दी जान न्याणन के अग में दी जान शो न्याणिया के गलती भी तुजी होंदी आ अल्लाह अकबर आ यार माहिना नानी जो मिसाल भी बुधायो वना जे जो नालो बीबी अस्मा जे कहरत अबू बकर सिद्दीक जी वडी न्याणिया जे महबूब सही हिजरत कया बीबी अस्मा चंगिया उन टेम ते चंगे मिल जिया हते अबू बकर सिद्दीक बागी न्याणिया बीबी अस्मा के तो चवे ओ मोदी न्याणी अस्मा चवे थी जी मुजाबा अस्मा तुझे बतो टूटी आया मां अब्बे के भी बचाए करे मानी खारा वन मुझे मिठड़े मोहम्मद करीम जी भी मानी पहुंचाए वन जाए तवा डिठो होंदो जी अम्मा ए न्याणी घर में संभाल करे मानी रखंदी ती पुट पीउ जला संभाल करे मानी न्याणी अब्बे जला संभाल कर रखंदी अबो इंदो खाइंदो अम्मा भी पंहिंजे पुट जला संभाल करे रखंदी त मुझो बच्चो जिगर इंदो खाइंदो बदकिस्मती सां असां के बिनी जो कदर नाहे न न्याणीअ जो कदर आ न पुट जो कदर आ बदकिस्मती सां असां के न न्याणियुनि जो कदर आ
तवज्जो कर मायो आखिरी वाक़ियो ॿुधायो थो वञा तुंहिंजो तवज्जो खपे बीबी अस्मा थी चवे मुंहिंजा अबू बकर सिद्दीक़ तूं ग़लती न कर अल्लाह कंदो जेको टेम हेतिरे खाईंदो आहे न टेम खां बि अॻे मांगी पहुचाईंदी ये न तो छड़ो हेतिरे तोखे टेम ते खारायमि ओतिरे काॾे रहियो मको पाको काॾे रही गार सोर अज जवान भी गार सोर ते चढ़ंदा थी फ्रूट गॾु हूंदो आहे जूस गॾु हूंदा आहिनि बोतला गॾु हूंदियूं आहिनि पोइ बि साई पचींदा वेंदा अथई जवान ॾेई वठी बीहंदा आहिनि तो अबू बकर जी न्याणी न मानी भी पचाए हाय हाय मानी भी पचाए पी ऊंधे में निकरी पे पी जबल जे रस्ते सा अबे अबू बकर के भी ढव पी कराए चे त बिठड़े मोहम्मद जी भी सार पे अल्लाह अकबर वो मंजर भी आयो अबू जेल ने बीबी अस्मा के दादी मार दी अबू जेल जने बीबी अस्मा के दादी मार दी तफसीली वाक़े न थो वञो ज़ालिम अबू जेल जने बीबी अस्मा जेका अबू बकर सिद्दीक़ जी न्याणिया चंबो जो वाए कयो हेडे नंढी न्याणिया होडे ज़ालिम अबू जेल तो पोइ मूंखे चवण ॾे न जीअं उन अबू जेल न्याणीअ जे चेहरे मां रत कढी तीअं कश्मीर में भी त अबू जेल पैदा थियो न त पोइ मूंखे चवणो ॾे न कश्मीर में भी त अबू जेल हो छा चवां कहिड़ो लफ़्ज़ ज़बान ते आणा इन न्याणीअ जेको सॼे दुनिया ते तो घुमायो जॾहिं सवाल था कंसि त पुट वाक़ियो कीअं थियो ज़बान सां छा थी चवे उहा नंढी पंहिंजी मूंखे अॻिते लफ़्ज़ नथा अचनि जो मां पंहिंजे हिन ज़बान सां उन न्याणीअ जो मंज़र ॿुधायां मूंखे लफ़्ज़ नथा अचनि जॾहिं न्याणीअ पंहिंजे ज़ुल्म जो दास्तान हुनखे अखियुनि सां ॾेखारियो हूंदो त मां छा चवांव हे ॾिसो 4 साल की मासूम न्याणी ओ कुदरत वारा तू पत्थर वसाए तो वसाए सके थो ओ कुदरत वारा तू बाग वसाए तो वसाए सके थो ओ कुदरत वारा तू टांडा वसाए तो वसाए सके थो नूह नबी जे तूफान वांगुरु समुंड खे ॿोड़े तो ॿोड़े सके थो ये दुनिया रहण जे लायक न रही ये दुनिया कब खण जे लायक न रही अल्लाह अकबर रब करीम शन इंसान हकीकी बनाए यार बेगैरत न धरती ते खोड़ दी ना तमा के गोलम वन अल्लाह जो वास्तो तो बच्चन ते नजर कयो शता कुत्ता चौधारी घुमन था शता कुत्ता बीठा थी शता बगर बीठा थी जरे 4 साल की न्याणी महफूज न हुई तो जवान न्याणी काथे महफूज रहंदी अल्लाह अकबर इन बेगैरत इंसान जा मिसाल ॿुधाई वञो हफ़्ता भी न थींदो साईं मोहम्मद अजीब ॻाल्हि थी अल्लाह अकबर दुनिया काथे पहुची वई आहे हफ़्ता भी न गुज़रिया हूंदा हिकिड़े ॻोठ में मां वाइद ते वयमि उन ॻोठ वारे नौजवान जेको मूंखे स्टेज ते वठी पियो वञे चइबो साईं कंदु खणण जहिड़ा न रहिया साईं ॿुधण जहिड़ो थी वियो मां चयो छा ॻाल्हि आहे जे असांजे ॻोठ में 10 खां 15 मामन ताईं सगन मामन सॼियूं भाड़े जूं इज़तूं लुटियूं उन जूं पकड़जी पिया छा बयान कयां छा वाइद कजन सगा मामा 10-15 मामा भाणे जी इज्जत लुटी दे पकड़जी पिया जैसे 15-20 चाचा पंहिंजे सगन भाइटनि जो इज्जत लुटी दे पकड़जी पिया नंढड़ो जॾहिं चाचो बेगैरत थी वञे जॾहिं मामो बेगैरत थी वञे त ॿियो केरु आहे न धरतीअ ते
वो भी न्याणी घर में अशी मथे सा थी वई न्याणी पढ़ण जड़ा तैयार न अन्या भी असा जो ज़हन फैसलो न सो करे जरे पट्टो मां के इज्जत में हाथ वजे पियो थिया जे इज्जत में हाथ वजे भाउ भेण जे इज्जत में हाथ वजे त कदे सोची सा से उते मो कहणो थींदो बचाव जो टे हफ्ता थी ता पंजाब में कोन दिसो सगे भाव सगी भेण सा वडो विहां कयो दोल धमाका दोल शरनायो बात थी शा कजे कहे चेजे कहने वनजे वाणिया खिलन था गैर मुस्लिम खिलन था बस वो हे दिल पर अथई जो बच्चो पेवा हो थधो थधो हुन जो नालो हलीमा हुन जो नालो गफारा हुन जो नालो रहमान अल्लाह तू बाजक जा संबाज कण जड़ा ना असा द झोल चलन जड़ा भी ना असा तो दूर घोड़ जड़ा भी न रहा केरे मसा तुझे आडो तू घुरम केरे मसा झोला जलो शा बचो असा बस तो के उन रोजे वारे आका जी पार उन जे सदके को असा जे ना दे पर वजन त बचन जड़ा को जालिमा बूझल जेते मते हरत अबू बकर सिद्दीक जी न्याणी बीबी अस्मा के जी जो चंबो वहाए कजो हेठो पत्थर जी जो बीबी अस्मा पत्थर ते गिरी पई चंबो चीर जीवो दंद भजी पियो नक में जेका फुली पातलई नक चीर जीवो कंद चीर जीवो चंबो ठही बिजो अल्लाह चंबो ठही बिजो अखरन मारत वही आई कदन मारत पई वे वाद मारत पई वे ना सदके वना बीबी अस्मा तुझे न कुर्बानी जे मतो बीबी अस्मा रज़ी अल्लाह तआला ना अबू बकर सिद्दीक जी वडी दुनिया एडी जख्मिया जल्दी करो तदो सारे करे फटन दे रखे जल्दी बदी मोती मतो नहीं करे इंतजार अबे के मानी पहुंचाएगा अल्लाह अकबर अल्लाह ओ बीबी अस्मा हेरे सजी तो जख्मिया तुझो चप्पो चीरो पवा तुझो नक चीरो पवा तुझो कन चीरो पवा तुझो सजो चेहरो जख्मिया बीबी अस्मा जल्दी मानी तैयार कई मानी तैयार कर का बाद में जने घारे सौर ते जख्मी हालत में मुंह ढकेलो शरो क्यों जार घारे सौर ते जी बीबी अस्मा पातिया मानड़ी आडो रखे आका साईं जी दीदा पुत्र अस्मा साईं डिठो पुत्र अस्मा साईं दे न्यारे पुत्र छा थियो थी साईं हिकड़ो दफो भी पुछा कई पुत्र सावा बे दफो भी पुछा क्यों पुत्र अस्मा सावा पुत्र अज असा को भी सोती मुंह ढके अल्लाह फरमाया था अबू बकर तू भला पंजे न्याय को पुछा कर शा हकीकत लया जख्मी वात सा चवे थी बाबा ज़बान सा बुधाया कि न चेहरो देखारे बाबा ज़बान सा बुधाया या चेहरो देखारे जी जो बीबी अस्मा मौतो पोती लाथी जी जो बीबी अस्मा चेहरे तो पति परे कईया हे सजो पासो सारो लगो पियो मोह सजो पियो चप भी सुजा प्यान खून पो वहे महबूब से जे नबूवत वारन नेन मुबारक मोलक मुबारक वही आया अल्लाह अकबर अबू बकर सिद्दीक जे अखिलो पानी वही आयो महबूब पुछा तक नबू बकर मैं न पुछी सगा तू पुछो करे हे अस्मा सना को कह कहवा चप कह चीरवा तब भगो चेहरे के धक्का कह बयान अबू बकर सिद्दीक पुछा तो करे पुत्र देख बर हे तो सा कार्रवाई कह कया जे थी अब्बा मुके मार मिलिया तवा बिनी जे करे अबू जे लायो मको पुछा काले वियो तुझो अब्बो दमान के ये चंबा पोला रे चमास
जेको मुझो अबू बकर अबुआ न मुझे जिस्म में अबू बकर जो खून थी मता तो मुके नंढड़ी समझे दहमान थो करे हे जिस्म चीर जी सकजे थो कट जी सकजे थो न बाबे जी गाल बुधाई दी मां न मिठे मोहम्मद जी गाल तो के खबर हो मां अबू बकर जी न्याणिया हिन जिस्म में खून अबू बकर जो आ जिस्म कट जी सके थो न बाबे अबू बकर जी गाल बुधाई मां न मिठे मोहम्मद जी गाल उन चंबो हैवा जे चंबे जे करे मुजी सूरत हाल हेरी थी वया सदको वना अबू बकर उन टेम ते महबूब हथरा मथे कया ओ मुझे अल्लाह अना मुझे न अबू बकर सा लेखा कदे ओ मुझा रब न मुझे अबू बकर सा लेखा कदे गार में बीबी अस्मा सामुआ आका रोई तो दुआ था करो मुझा रब जन्नत में जेको मां मोहम्मद के मकाम दी जाए वो मुझे अबू बकर के भी दी जाए जन्नत में जेको मकाम मां मोहम्मद के दे वो मुझे अबू बकर के दी जाए रब फरमा कद कद तो या मोहम्मद महबूब के लफ्ज चई मां रब कबूल करे तो इंशाअल्लाह न्याणन के सीर सा साथ पी मरी विंदो आ पुटन को अबो विसरी विंदो आ पर न्याणी जे दिल में पयो दुख दुख अल्लाह से शर तोखे मुखे न्याणन जे मतो बाज नसीब फरमाए बस न्याणन जो जिक्र जो निकरी आयो त मां न्याणन जे जिक्र जे हवाले से खोड़ वाक़या हन मौजूदा मुआशरे जे लिहाज़ सीरत जे हवाले सा अल्लाह सही इन न्याणी जी भी कब्र जन्नत के बागन में बाग बढ़ाए अल्लाह सही अल्लाह सही शल्ला तमा असा के आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जिंदगी मुबारक ते अमल करने की तौफीक अता फरमाए बाकी वरी इंशाअल्लाह हयाती रही विलादत सजी रही पया अम्मा हलीमा जो गालियों पई रहियो पईवन अम्मा आमिना सन जो गालियों सभई रहियो पईवन जिंदगी भरी साथ दिनो तवा जे इलाके में पिया इंदा रहंदा रब सही चल तमा असा समूह के आका सन जो सच्चो गुलाम बनाए टे दफा कुल भी पढ़ो न्याणी जिला या जेके भी वड़ा पिया वफात करे विया समूह जे रूह जे विसाले समाप जे लाइ टे दफा दुरूद पाक भी पढ़ के बीमारन के मजबूरन के बेचारा बेरोजगारन के समूह जे लाइ गॾिजी खैर जी दुआ भी करो बिस्मिल्लाह कुल वल्लाहु बिस्मिल्लाह कुल वल्लाहु बिस्मिल्लाह कुल वल्लाहु अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला हबीबिक खैर खल्क़ कुल्लिहिम अल्लाहुम्मा वस्सिल हाज़ा सवाब लि अरवाह जमील मुस्लिमीन अल्लाहुम्मा अग़फ़िर लहुम अल्लाहुम्मा अर्हम अल्लाहुम्मा अजल क़ब्र रौदतन मिन रियादिल जन्नह रब्बिरहमुमा कमा रब्बयानी सगीरा अल्लाहुम्मा अशफ़ि आहतना वक़ज़ि हाजातना वअदि दीनना अल्लाहुम्मा अशफ़ि अंत शाफ़ी ला शिफ़ा इल्ला शिफ़ा व नुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ा मा हुवा शिफ़ा मा हुवा शिफ़ा व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ि मुहम्मद व आलिहि व असहाबिहि अजमईन बिरहमतिल्लाहि ला इलाहा